Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी सदके सदके वञाए सदके इन जी माना त करम खान जो सुतल ज़मीर छा सुतल ज़मीर जागी पियो आहे इहो तो ॿुधाइण चाहिए न मां मञा थो मां सुतल ज़मीर जागी भी पवंदा आहिनि पर करम खान मुअल ज़मीर कॾहिं बि चेरा न आहिनि थी सघंदा जंहिं माण्हूअ जो माणपो मरी वञे न उनजो रुगो मुंहुं माण्हुनि जहिड़ो हूंदो आहे बाक़ी रहियो उनजो अरवाह उहो जंगली जानवरनि वांगुरु हूंदो आहे पोइ करम खान अहिड़नि जानवरनि ते कहिड़ो एतबार कजे हाणे त हिन सादिक मीर बर खे माण्हुनि ते बि एतबार न आहे रहियो सो तो जहिड़नि माण्हुनि ते सादिक तोखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी मां बचल खान सां थो ॻाल्हायां करम खान तो मुंहिंजे बाबल साईं बचल खान खे जेतिरो बेवकूफ़ बणाई हिनखे बणाए सघे ऐं ही वीचारो सादगीअ में बेवकूफ़ बणजंदो रहियो हाणे बचल खान बेवकूफ़ न बणजंदो हाणे तुझे साम्हूं ही सादिक मीर बहरा शेर सिंध शेर मीर बर जो सोटरा है तो मूंखे बेवकूफ़ न बणाए सघंदे जिन पेरनि सां आयो आहे उन्हनि पेरनि सां वापसि हलियो वञ करम खान असांजे तॾे ते आयो आहीं असांजे तॾे ते ऐं असां पंहिंजो तॾो ख़राब कोन कंदासीं हाणे पंहिंजे तॾे ते तोसां कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं सादिक जेका बि ॾोह जी सज़ा रखंदे मां भरण लाइ तयार ॻाल्हियूं त उन सां कबियूं न जेको ॾोह न मञे न मां त ॾोही बणिजी तव्हां वटि आयो न करम खान न मूंखे कुंड में वेही करे तोसां फ़ैसिलो नाहे करणो तो जहिड़े शख्स खे सतनि राजनि जे विच में हेठ पट ते विहारे पोइ राजूनो फ़ैसिलो करणो आहे त जीअं ज़माने खे बि तो जहिड़े करम खान जे करतूतनि जी ख़बर पए ऐं सरदारनि खे बि ख़बर पए ॻाल्हियूं त उन सां कबियूं न जेको ॾोह न मञी मां त ॾोह मञी आयो बिस्मिल्लाह माना त तूं भाइरी करण आयो आहीं ॻाल्हि ॿुध करम खान भाइरीअ में ॾंड ॾोह भरे सघंदई त पोइ जी करे ॾींदुसि जेको बि ॾोह ॾंड रखंदो न मां भरींदुसि करम खान वरी बि हिकु दफ़ो सोच मूंखे चङी तरह ख़बर आहे ही सादिक मीर बहार
तुझी रग रग में वाकिफा ॾिस मता तो किरी वञ मुड़स माण्हू आहियां कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि नई वरी पंहिंजी ज़बान तां फिरंदुसि ठीक आ ये तू चई तो ठीक आ असां तोखे सब खून माफ़ कयासीं कीअं बाबा बचल खान बचल खान तव्हांजा लख थोरा जो मूंखे माफ़ कयो तव्हांजे राज जा बि लख थोरा ॻाल्हि ॿुधो करम खान ईदन जी न्याणी तो अगवा कराई उन जे बदले में ॾह संग पंज पंज 10 संग भरे ॾींदे जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि क़बूल अथई वाह अच ये हथ खोलियल अथई सादिक मीर बहर जा अच त पोइ ठाकुर पायूं सब ॻाल्हियूं ख़तम करम खान अॼु ताईं राज जी रिढ जे बच्चे खे बि थारियनि में नाहे ॾिनो 10 संग वरी छाचा बाकीड़े छाजी भारी कणायो आई ते न्याणियूं मेड़ करे अची सघो था बाकी न्याणियूं ॾई वार विछाए भारी नथा करे सघो छो कम वक्त तू असांजे न्याणियुनि खे रिठनि जहिड़ो बि नथो सम्झी 100 साल ताईं जहिड़ो हलंदो ई 100 साल भली 100 माण्हू बि मरी वञनि त बि 10 संग वठंदो साईं जे तू मरी बि वए तुझे राज तुझे सरदार खां 10 संग वठंदुसि अरे ॾिसो साहब बस टंगो टाली करे वञी ॻोठ जे ॿाहिरि चले चो जीअं हिन पलीत जो हिन ॻोठ में पैर बि नज़र न अचे ॾिसे छा थो नज़र में हेठि छा थो ॾिसे सादिक वठी वञसि बाबर साईं तव्हां छुटल आहो हाणे गरम खान हल हाणे तोखे ॻोठ खां ॿाहिरि मां छॾे ॾियां हलिया तोखे मां ॻोठ खां ॿाहिरि छॾे हाणे तू मूंखे पंहिंजो नालो ॿुधाए मूंखे इहो ॿुधाए त मूंखे हिते छो वठी आयो हुई मूंखे तोसां मिलण जे लाइ कंहिं माण्हूअ ॾस ॾिनो उन नंबर बि ॾिनो तॾहिं तोॾे फोन कयुमि मां उन खां नालो त कोन पुछी सघियुमि तॾहिं तोखां थो पुछां त तुंहिंजो असुल नालो छा आहे मुंहिंजे असुल नाले खे छॾ उहा मुंहिंजे माउ पीउ खे ख़बर आहे जेको मूंखे जंहिं नाले सां सॾींदो आहे मां उहो ई थी वेंदो आहे माना त तूं पंहिंजो नालो न ॿुधाईंदे नालो ॿुधी छा कंदे तूं पंहिंजो कमु ॿुधा ॻाल्हि ॿुध मूंखे 50 लख घुर्जे 50 लख 50 लख जा 5 लख लॻंदई 5 लख ॾींदुसि पर नोट कीअं हूंदा नोट हूंदई 500 ऐं 1000 वारा तोखे कहिड़ा खपनि जेके बिल्कुलु असुल नोटनि जहिड़ा हुजनि अहिड़ा नोट ॾींदोसीं जो बैंक खां सवाइ को ॿियो पकिड़े ई न सघंदो ठीकु आहे त पोइ तूं मूंसां सुभाणे शहर मिलजांइ ठीकु आहे पोइ शहर मिलंदा खलीफा मुर्शिद किथे आ मुर्शिद साईं त दरगाह ते हूंदो पर कमदार मूंखे सॼी ख़बर पइजी वई आहे त बच्चल खान जेको कुझु कयो आहे न बिल्कुलु ग़लति कयो अथई बच्चल खान कुछ गलत न कयो पर कंहिं बि गलत न कयो करम खान जो त ॾोह इहो ई आहे न त भाइरीअ जो लफ़्ज़ बि न ॻाल्हाए जेकॾहिं ॻाल्हाया न त बच्चल खान वारा भाइरी तौर ॾंड में ये 10 संग ई न घुरनि हा पर हाल करम खान निदड़को कोन थी ॾिसी वठंदी
इन दातू पीराणी खे ॾिसी वठंदो केॾां वेंदा सभु साधक खे ॾिसी वठंदो इहो सॼो राज गॾिजी बचल खान खे बेइज़्ज़तो करणु थो चाहे बस करम खान चयो मूंखे पंहिंजा पैसा वापसि कर वॾी ॻाल्हि आहे दरगाह जो नज़रानो ॾेई हाणे वरी मोटाए था वठो ठीकु आहे भला सुभाणे अची खणी वञजांइ मां तुंहिंजो नौकर कोन आहियां पाण अचे बनी ते ॾेई वञजां अस्सलाम वालेकुम पीराना। वालेकुम अस्सलाम। रातू खाना ॾे ख़बर किथां पियो अची पीराना यार असल ॻाल्हि ही न पुछ अधे ईदन जे ॻोठ छॾे वञण खां पोइ ॾाढो परेशान आहियां मूंखे लॻे थो त हाणे बचल खान जो राज विकिरी वियो ऐं दुश्मन असां मथां खिलंदा न यार रातू अधो ईदन खां ॿिए हिसाब सां वियो आहे करम खान जे ख़ौफ़ खां न वियो आहे इहा मूंखे ख़बर पइजी वई आहे त अधो ईदन ऐं पीराणी कराची विया आहिनि बलण खां तंग थी सॼो राज लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे अदा राज खे सॼी ख़बर पइजी वेंदी त सच छा आहे कूड़ छा आहे पर कल्ह जेको अबे बचल खान कमु कयो आहे बचल खान मज़ो न कयो मां त चवां थो त करम खान सां फ़ैसिलो बि करे आ ऐं माफ़ी बि न ॾिसा पर ख़ैर इहो करम खान वेंदो केॾां मां त कोन छॾींदोसांसि अदा रातू खान ॿी ख़बर पई थी हिकिड़ी करम खान ऐं सोभारो खान पाण में सफ़ा टिकिजी पिया अथई हा मूंखे ख़बर पई आहे सॼो राज हाणे सोभारे खान सां गॾु आहे घटि में घटि हाणे त करम खान असां सां कोन अटकंदो पर अदा जेको सोभारो खान मूंसां विड़ियो उन जो पलान ज़रूरु वठंदासीं सोभारो हुजे या करम खान कंहिंखे बि माफ़ न आहे करणो दुश्मन खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं ॻोल्हे ॻोल्हे रातू तो तासूदे महिल सां छेड़े न करण जो वाइदो कयो काके आसूदे सां मूं ऐं सां वल वाइदो कयो पर करम खान अमुन जे सॼे इन अमल ते पाणी फेरे छॾियो जॾहिं ठाह जी का उमेद ई न रही त पोइ काके आसूदे सां कयल वाइदो कहिड़े कम जो पर अलाह रातू तूं सांवल ऐं सादिक दुश्मन जे अॻियां दीवार बणिजी वञो अदा मूंखे फ़िलहाल टंग में धक आहे मां उतां कताईं भला कीअं थो अचां दुश्मन सां पीराणा मुंहुं ॾेई वेंदासीं पर मूंखे राज जूं कुझु ॿियूं ख़बरूं पयूं असांजो राज छेड़े मां तंग थी पियो आहे ख़ुदा करे ईअं न थिए जो असांजे ॻोठ मां को भाउ लॾे न वञे केरु लॾे वेंदो कुझु ॿुधाईंदे त सही सुभाणे सभु कुझु ॿुधाईंदो मैं बसि रुगो अॼोकी राति सब्र कर यारा सुदामल ॿई वेठा था असां तुंहिंजे मुंहं खे ॾिसूं तूं अलाए कहिड़े मुंझारे में अची जवाब बि कोन ॾिनो बाबा मां पुछां थो त आख़िरकार थींदो छा परमेश्वर का पतरी रखे यार भोग फ़कीर नाक माण्हू मरंदा रत वांदो मियां रत वांदो को खिलंदो को रोईंदो यार हक़ीक़त पुछे त अमन जो पखी उॾामी होॾी भोग फ़कीर आकाश मियां राता हणंदो यार भॻवान जा कसम ॾेई ॾाटू खान ऐं सांवल खान खां वञी लठियूं खैरात में वठी आयुसि त जीअं अमुन थिए यार पर हिन सादिक त आसूदे मल जे उमेदनि ते पाणी फेरे छॾियो छा ॿुधाए त छा थींदो यारा सुदामल यार मूं त पंहिंजे पुट जो खून गंढ में खणी पिटो कयो बसि हाणे दुआ कर त हिन ॻोठ में को अमन थिए के शादियूं मुरादियूं थियनि यार नांग त नाहियूं जो मिटी खाईंदासीं भॻवान भलो करई मियां राज वारनि जा त छा ई सुखी आहे भोग फ़कीर यार वॾड़ो आहीं दुआ कर त का शांती थी वञे मियां शांतीअ खां बिना मज़ो ई न आहे रुगी बेकरारी धणी अधो भोग वेचारो छा करे हिन जी ॻाल्हि केरु मञींदो
मुखियाणी मां मंडड़े मुड़ुस जी कहिड़ो ॻाल्हि मञींदो? हा शामल ऐं ॾातू खान मञी सघनि था। भोग बि वञी बचल खान सां मिले, माना साधक हुन जी ॻाल्हि मञे वञे। आसूदमल ॾिस यार, पाण में वेठा आहियूं। करम खान त फ़ैसिले जे लाइ आयो हो, भला ॿुधल खीर थणे पवंदो छा? यार या साधक जी ॻाल्हि मुनासिब कोन्हे। अदा भोग ॾोही त करम खान हुयो न, कसु त उनखे खाइण खपे हा न। भगवान भलो करई, कंहिं न कंहिं धुर खे त कछु खाइणी हुई न। ॿिन्ही धुरनि कछु कोन खाधी त पोइ फ़ैसिलो थिए त थिए कीअं? यार आसूदमल ॾिस, तॾो असांखे कसु त असांखे खाइणी हुई। ॾुख साधक ऐं करम खान जो कोन्हे, पर यार बचल खान त बुर्दबार माण्हू आहे। उहो त हमेशह ओभारो तरंदो आहे। पर यार ख़बर नथी पए त हे लहवारो अलाए कीअं लुढ़ी पियो। अदा भोग अदा बचल खान जे न्याणियुनि जे मामले में कश खाए हा त राज त ईअं सम्झे हा न त बचल खान खे न्याणियुनि जी इज़त जो को अहसास ई न आहे। न मुखियाणी न, साईं हीअ का ॿी माजरा आहे। ज़रूर बचल खान का ॻाल्हि सोची हूंदी, ॿाड़ाणी न कंदो। का त कावड़ हूंदसि जो तॾे जी मियां इज़त बि विछाड़े वेही रहियो। यार आसूदमल बचल खान जो अंदरि एतिरो त हूंदो आहे। यार घटि में घटि मूं जहिड़ो मिसकीन माण्हू त हुनजे जीअ में जाती पाए नथो सघे। अरे साईं, मुड़ुस जो मग़ज़ु मट जेतिरो आहे, सुछड़ी वेल हथां कोन वेंदी अथसि। अलाए कीअं करम खान खे पंहिंजे राज जे हथां ॿाहिरि पिटो कराए। अदे बचल खान मुंहिंजी दिलि वटां कमु कयो आहे। घटि में घटि धाड़ियुनि खे इहा त ख़बर पई त अदे बचल खान जे राज जी न्याणियूं निंधणियूं न आहिनि। अधी भागुल ऐं बचल खान खे न्याणीअ तां कावड़ अचे हा न, करम खान खां सिधो सऊं बंगले ते वञी हिसाब किताब वठे हा। अधो बचल खान त सदाईं वेठो माण्हुनि खे ठाह जा सबक सेखारे। अॼु वरी पाण संतरो ॿधी मैदान में लही। भगवान भलो करे। भोग फ़कीर ॻाल्हि का ज़रूर आहे, हाणे ॻाल्हि यार कहिड़ी आहे अञा ताईं आसूदेमल जे मग़ज़ में नथी वेहे। अदो ईदन ऐं पीराणी बि लॼ खां रातो वा ॻोठ छॾे विया। मथां उन्हनि जे करे अदे बचल खे कावड़ आई आहे। यार मूंखे पाण ईअं थियो, इहो जेको साधक आहे न साधक, इहो आहे त ईदन जो सौट, पर इहो ॾातू वांगुरु थोरो अरॾो इंसान थो लॻे। इहो ज़माने जो गठल पीठल इंसान आहे। थी सघे थो त बचल खान खे का ॻाल्हि चई ऐं बचल खान साधक जे लफ़्ज़नि जी लॼ रखंदे करम खान सां तादी कई आहे। अरे साईं, भोग फ़कीर थोरो मायूस न थी मियां, इहा गुज़ार त बि ॻुझी कोन रहंदी। हल त हलूं था बचल खान ॾे। हली उते त कचहरी कयूं, उन खां था पुछूं। राम राम, उठ यार उठ। अचो मामा लीमा। हलो मामा खबर छो भला डिजी पियो तू? अदा लीमा, असां इन ढोलू जे चवड़ ते गोठ में आया त आयूं, पर ही किथे माराए न विझे। असु एड़ी थी कावड़ अचे जो। मामा खबर मुखे अबे उर्स जी अधु अछी अधु कारी दाढ़ी जो कसम, तहां के गोठ वारा उफ भी न चवंदा। अरे राज वारन खां सा छोड़ जंदासी तो रईस बचल खान जो खैर होजे, उन खां सवा ॿियो कंहिंखां कोन था डिजूं। बाक़ी राज वारन के न रंदे सां घड़े सिधो करण असांखे ईंदो आहे। हा पर ढोलू ॻाल्हि ॿुध, असांखे न नी अंब खां भउ थो थिए। हाय हाय कहिड़ियूं ॻाल्हियूं थो पियो करी मामा लीमा? अंबनि जी त मौसम ई ख़तम थी वई ऐं चौकी रईस बचल खान कॾो की ख़तम करे छॾी। अदा लीमा, पर थाणो त आहे न, इन भोग वञी रुगो थाणे ते का बिणक ॾिनी न, ये पुलिस वारा असांजो हॾु चम हिकु करे छॾींदा। हा न, ही ढोलू आहे ॿिन्हिनि जो माण्हू। अॻु में बि कुकड़नि जे महल ते थाणे जी पुलिस वठी आयो। उहा त मिड़ई मूं तव्हां सां मज़ाक कई हुई ऐं मूंखे चयो त आसूदे मल हुयो न। आसूदे मल जी इहा मजाल,
जे असांखे पुलिस खां पादर बि खराए ऐं 60,000 बि भराए। अदा लीमा मूंखे त अहिड़ी थी कवड़ अचे जो। बस बस आसूदो मल किॾां वेंदो, दुल वॼराए अहिड़ो धक हणंदासूंसि इहो यादि कंदो। मामा चाचे फोग खे 500 दोल वॼाइण जा मां ॾींदुसि, पर आसूदे मल जी रुगो मूंखे आंगुर सिधी करे ॾेखारे। ऐं इहो मां चई थो छॾियांव त उन जे दोल ते झुमिर बि मां पाईंदुसि। समझी वियुसि, सभु समझी वियुसि। तूं आसूदे मल ते कूड़ थो हणी। कूड़ किथे थो हणां? तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे जेके मां वाङण हणंदो हुयुसि न, इहे मूंखे आसूदो मल हणाईंदो हुयो। ऐं ॿियो बि ॿुधो, मूंखे ख़र्ची जी लालच ॾेई 2-3 खटमठा चई मूंखे चवंदो हुयो त लीमे खे ख़बर खे वाङण चुटे। अदा लीमा ए ख़राब शयुनि जा नाला थो खणई, मूंखे उल्टी ईंदई, अहिड़ी थी कवड़ अचे जो। गंद न कजां, हलूं था बचल खाने जी उताक ते, उते हली था को बचा जो घर ॻोल्हियूं। ओ मां पोपरी अबा ये वलण खे घर में अचण छो न ॾिनी? बाबा जेकॾहिं हू हिन घर में कमाए कोन ईंदो ऐं हिन घर खे घर कोन सम्झंदो त पोइ छो मां हुनखे हिन घर में अचण ॾियां? ओ मां पोपरी मूंखे त चयई करम खान जे कमदार सां गॾिजी राति जो चोरी मच्छी मारींदा हुआसीं ऐं पैसनि में बि अधु कंदा हुआसीं, ऐं अॼु मूंखे चयई त चोरी मच्छी मारण जी सज़ा थो ॾियां। सुठी सज़ा मिली अथसि बाबा। अमा मूं त सम्झायोमांसि, चयोमांसि त दुश्मन जे टुकरनि ते पलजण वारो अरे तुंहिंजो दोस्त कीअं थो थी सघे। मूं त इहो बि चयोमांसि तोखों वधीक बेवकूफ़ उहो आहे जंहिं तोखों राति जो चोरी मच्छी माराए ऐं बंदूक हणी छॾिया त पोइ। जेकॾहिं हुनखे मारायो न त हुनखे पुलिस जे हवाले कना। पुलिस जी हिकिड़ी मार खाई वलण सॼी ज़िंदगी सुधरी वञे। कमदार जेकॾहिं सचो हो न, कुझु न कुझु करे ज़रूर हा। कमदार मच्छी चोरी माराई ज़रूर हा, पर मुंहिंजी अम्मा पोपरी इहो कमदार हाणे मच्छी जा पैसा फॿाइण थो चाहे। छॾियोसि बाबा, जे पंहिंजे पीउ माउ जो चयो न मञियो, हू तव्हांजो चयो छा मञींदो? इहो बदबख्त पंहिंजे माउ पीउ जो पिटियल आहे, सदाई सॼी ज़िंदगी सूरन में रहंदो। ओ अम्मा पोपरी, ओ मुंहिंजा बच्चा जेकॾहिं चयो न मञींदो, वञी धूड़ पाए खॾे जे तरे में किरे, मां तुंहिंजी जवानी बर्बाद थियण त कोन ॾींदुसि न। हिननि पंहिंजनि हथनि सां कुहाड़ी खणी ठका कढ़ाईंदोमांसि मथे में, सफ़ा ईअं मारे ॾोहींदो करम खान ते, मरी वेंदो वलण। ऐं हा ॿी ॻाल्हि ॿुध, इहो बि मूंखां पुछे पियो त बाबा या मां केॾांहुं विया आहिनि, किथे आहिनि, नज़र नथा अचनि। बाबा असांखे छा ॾसे विया आहिनि छा त हू काॾे विया आहिनि? पाण त सुता पिया हुयासीं। अधो ईदन मूंखे चवंदो हो वलण न जेके मूंखे सूर ॾिना न, असीं रातो राह निकिता हलिया वेंदासीं। पर बाबा वलण जे घर छॾे हलियो वेंदो त पोइ मुंहिंजो छा थींदो? ऐ अम्मा पोपरी कहिड़ी दुनिया में थी रहे, तूं भला वलण खां सवाइ बुख मरी वेंदी छा? मां वेठो आहियां न, तुंहिंजो बाबू अञा जीअरो आहे बाबल, जेकॾहिं सुधरियो त ठीकु, न त पोइ तलाक वठाईंदो आहे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।